90 साल की उम्र में रब खान ना उम्मीद ना है। अरे चंदा तुझी उम्र तो 30 साल खान थी है, तुझी उम्र 40 खान थी है, तुझी शादी के 10 साल कोन गुजरिया। दर दर जो ठोकरो, दर दर जो मिटियो, दर दर जो खाकू चटे करे पेट पैना खराब कई, तेरी मिस्किन घरवाली जा पेट खराब कई। अल्लाह मिसाल दिनो, लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्दि यख्लुकु मा यशा यहब लिमन यशा इनासा व यहब लिमन यशा ज़ुकूर औ युज़व्विजु ज़ुकरान व इनासा व यजअलु मन यशा क़ीमा इन्नहु अलीमुन क़दीर। औज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाअٌ व रहमतुन लिल मुमिनीन वला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला ख़सारा। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। हर किस्म की तारीफ हम्द व सना बुजुर्गी वडाई अल्लाह वहदहू ला शरीक जी ज़ात के जुगाए जेको हिन पूरी कायनात जो अकेलो खालिक ही मालिक है। करोड़ों दरूद सय्यदुल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन साक़ी कौसर अहमद मुस्तफ़ा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ात मुबारक ते हुजन जिनके अल्लाह ताला इन पूरी कायनात की हिदायत ला मबूस फरमायो। मुख्तसर हम्द सलात नंबर सही बुखारी में सुमरा बिन जंदुब रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत है तो फजर नमाज का पो अल्लाह के रसूल इरशाद फरमायो अज रात मु ख्वाब ॾिठो ब फरिश्ता मूं वटि आया मूंखे चयूं हलो ऐं उन्हनि सां गॾु हलियुसि। असां हिकु अहिड़े मक़ाम अहिड़ी जॻह ते पहुतासीं हिकिड़ो माण्हू ईअं सिधो सुतल हुजे ॿिए हथ में वॾो पत्थर हुयो उन सुतल जे मथे खे हयईं थे उनजो मथो चिथी थियो ज़रा ज़रा ते थियो पत्थर वञी परे ते किरियो ये हाण वारो वरी पत्थर जे पोयां वञे थो वापसि खणी अचे थो तेसी ताईं वरी हुनजो मथो सही थी वञे थो वरी हुनखे आणे थो दौर सां। मक़सद हिकु सज़ा हुई जेका मुसलसल हली रही हुई सज़ा वॾी सख़्त हुई। मूंसां गॾु जेके फ़रिश्ता हुआ उन्हनि खां मूं पुछो त हिननि माण्हुनि खे कहिड़ी ॻाल्हि जे करे हेॾी वॾी सज़ा आहे। चवण लॻा साईं हिकु त ही अल्लाह जे किताब खे क़ुरान खे पढ़ी न विसारे छॾियो ऐं ॿियो फर्ज़ निमाज़ जे वक़्तु हिन जो मथो ॻरो थी पवंदो हो
मुसलमानो ईमानदार सां सोचो, पंहिंजे दिल ते हथ रखो। इन्हनि ॿिन्हिनि शयुनि में असांखे केतिरी दिलचस्पी आहे, केतिरी अॻ भराई आहे, केतिरी मोहबत आहे। अल्लाह जा ए ब अहम ज़िक्र आहिनि। हिकु अल्लाह जो किताब आहे, ॿी निमाज़ आहे। आलम बरज़ख में हिन शख्स खे सज़ा ॾिनी वञे पई, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾेखारियो पियो वञे तां त उम्मत खे आगाह कनि त क़ुरान खां परे रहण जो नतीजो ॾिसी वठिजो। तव्हां चवंदोसीं असां त क़ुरान जे बिल्कुलु वेझा आहियूं। केतिरो वेझो आहियूं? वेझो एतिरो आहे जो पीउ मरियो त मौली साहब आयो, हुन क़ुरान मजीद 20 मिंटनि में पढ़ियो, छो जो 30 शागिर्द वठी आयो। एतिरो वेझो ई क़ुरान जो। नओं दुकान तो खोलियो, भले खणी हजाम जो छो न हुजे। सुबुह सवेरे माण्हू जूं ॾाढियूं पूरींदो, पर मौली साहब दुआ घुरी विया त साईं अल्लाह जे कारोबार में बरकत ॾे। छो न उहो डॉक्टर जो क्लिनिक हुजे, छो जो मौली साहब दुआ घुरी अल्लाह ने डॉक्टर जे कारोबार के बरकत ॾिजा। मरीज़ बदीन वारा बीमार थी त हिन डॉक्टर ॾे वेंदा न बा, इहो कोन मिलंदो केरु। हाणे क़ुरान जी इज़त आहे, इहो क़ुरान खे सम्झो आहे। तो लो अंज़लना हाज़ल क़ुरान अला जबलिन लरअयतहु खाशिअन मुतसद्दिअन मिन खश्यतिल्लाह वतिलकल अमसालु नज़रिबुहा लिन्नास लअल्लहुम यतफक्करून। कि जेकॾहिं क़ुरान खे जबल ते लाया हा त जबल लुॾी वञे हा, ज़रा ज़रा थी वञे हा। कहिड़ा मिसाल तव्हांखे ॾियां थो, तव्हां त सम्झ वारा थियो। इंसान तो मुझे किताब जो कदर कोन कयो, हिन किताब के तो सुञातो कोन, हिन किताब के सिर्फ तो दुनिया के मक़सद लाइ इस्तेमाल कई। हिन मां तो सही माना में न पंहिंजो अक़ीदो दुरुस्त कयो, न हिन जे रूह के समझे, न हिन जी माना के समझे, न हिन जे मतलब के समझे, न तो हिन के पढ़ियो। घर में भी इन करे रखे वेठो आहीं किथे मुंहिंजे घर में जिन न अचनि, न त हक़ीक़त में घर में न रखी आहे। इहो न ख़ौफ़ जे करे रखे वेठो आहीं, सो बि दुनिया जो ख़ौफ़। ये अल्लाह जो ज़िक्र आहे, इन्ना नज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। जिन ज़िक्र न क़ुरान खे असां नाज़िल कयो आहे, इन जी ज़िम्मेदारी मूं जान खे हिफ़ाज़त कयां। छो ही आख़िरी किताब आहे ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी। तव्हां आख़िरी उम्मत। जेकर हिन में का गड़बड़ थी वञे त केरु इस्लाह करे हा? उन करे रब चयो त हिन जी हिफ़ाज़त मुंहिंजे ज़िम्मे आहे। पर यादि रख, जेकर रब जे ज़िक्र खां हिन क़ुरान खां गाफ़िल रहे। सदा कहिड़ी आहे? वमन आद ज़िक्री फ़इन लहू मईशतन ज़ंका वनाशुरु यौमल क़ियामति अमा क़ाल रब्बि लिमा हशरतनी अअमा वक़द कुन्तु बसीरा क़ाल कज़ालिक अततका आयातुना फनसीतहा वकज़ालिकल यौम तुनसा। कि जब मुझे ज़िक्र का मुंह मोड़ियो, जब अल्लाह जे किताब का मुंह मोड़ियो, जब अल्लाह जी याद का मुंह मोड़ियो, जब निमाज़ुनि खां पंहिंजो पान खे परे रखियो, कि तव्हांजी मईशत तंग कंदुसि। सज़ा है दुनिया में तव्हांजो वक़्त जो खाइण में तव्हांजे लाइ मसलो पैदा थींदो। अॼु आहे या कोन्हे? हर माण्हू चए थो यार महांगाई आहे। अमीर हुजे, ग़रीब हुजे, अरबपति हुजे, लखपति हुजे, तव्हां यकीन कयो त तव्हांखे ॻोढ़ा दाणी ते नज़र ईंदो यार महांगाई पंहिंजे उरूज ते आहे। हिन जी वजह आहे रब जो मूंखां परे रहंदे दुनिया में अहिड़ो ग़र्क़ कंदो अथई, पूरी बि कान थींदई। वनाशुरु यौमल क़ियामति अमा। ओ क़ुरान का परे रहण वारा, क़ुरान पढ़ी विसारण वारा, जी क़यामत जॾहिं तोखे अंधो करे उथारियो वेंदो। लिमा शरतनी अमा वक़द कुन्तु बसीरा। माण्हू दाह कंदो मुंहिंजा मौला
दुनिया में तो मुझ अखियों हुयूं, दुनिया में तो मुझा दीद हुया, ढगे जेतिरो अखियों हर शे ते मुझी नजर हुई, घर वारन ते मुझी नजर, बच्चन ते मुझी नजर, कारोबार ते मुझी नजर, पर पंहिंजे गुनाहन ते नजर कान हुई, पंहिंजन ऐबन ते नजर कान हुई। पराए ऐबन के मुंह खूब बे ॾिठो, पराए ॻाल्हियुनि के मुंह खूब बे ॾिठो। तो पंहिंजा ऐब नजर कंदा न, ॿिए जे ऐब जे पोयां ईअं लॻल आई सल कंहिंजी ख़ुदा ख़ैर करे का कमज़ोरी तोखे नज़र न अचे। वला तक़फ़ु मा लैस लक बिही इल्म इन्न समअ वल बसर वल फुआद कुल्लु उलाइका कान अन्हु मसूला। अल्लाह जो न ॻाल्हि जे पोयां न लॻ जंहिंमें तुंहिंजो को वास्तो न आहे। असीं त चऊं असां त लॻंदासीं हुन में जंहिंजो असांजो ताल्लुक न आहे। तुंहिंजो जे शइ में वास्तो न आहे त छो लॻो ई पोयां? लिमा शर्तनी आमा वक़द कुंतु बसीरा। अल्लाह मूंखे अंधो करे उथारियई, आउं त दुनिया में अखियुनि वारो हुयुसि, उन दौर में हुयुसि जो मुंहिंजूं अखियूं सॼी राति ॾिसी ॾिसी माना त पिचूं पइजी वेंदियूं, तॾहिं बि मूंखे निंड कान ईंदी हुई। कच्छ जो दौरा न हुआ, आयो न मज़न में? माशाअल्लाह, केॾा ख़ुशि आहियो, ईमानदारी। अरे घर में अटो कोने, कंडे वर पर सॼी रात ॾिसे वेठो। मां जे पेर में चपल कोन्हनि, पीउ जहिड़ा इलाज लाइ दवा कान्हे। पर चए थो न साईं, मुंहिंजे मोबाइल जो जेको आहे न बैलेंस मूं वटि हुअणु घुरिजे। ईअं न थिए जो महरूम थी वञा, कीअं मुंहिंजे लाइ मसला न पैदा थी वञनि, वॾो तुंहिंजे मथां कहर टुटी पवंदो आहे। ही जेके अॼु खां पहिरीं हज़ारे खरबे साल गुज़री विया, इन खां समान जो गुज़ारो ई कोन हुयो। लिमा शर्तनी आमा वक़द कुंतु बसीरा। अल्लाह तुमखे अंधो करे उथारियो आहे, दुनिया में मुंहिंजा दीद हुया। काल कज़ालिक तज़ायातुना फनसीतहा। ओ बाना तोड़े मुझूं आए तू आयो, तोड़े मुझूं निशानियूं आयो, तोड़े मुझो किताब आयो। ओ निमक हराम खाधई भी मुझो, पीतई भी मुझो, पातई भी मुझो। अलम नजअल लहू ऐनैन व लिसानन व शफ़तैन। अरे ॾिसण लाइ तोखे अखियूं ॾिनम, ॻाल्हाइण लाइ तोखे ज़बान ॾिनम, ॿटीह ॾंद लिकाइण जे लाइ तोखे मुंहुं ॿ चप अता कया। हर शइ वापरायई, दर दर जूं ठोकरूं खाइण वारा मुझे किताब के तो खोले भी कौन ॾिठो, तो निशानियूं आयूं मुंहिंजूं। हेड़े मालिक के तो विसारे छॾियो। वकज़ालिकल यौम तुंसा। अच त तोखे बदिलो ॾियां। अल्लाह कहिड़ो बदिलो ॾींदे कि तोखे ईअं विसारे सॼे तो मूंखे दुनिया में विसारियो हुयो। हर शइ वापराइण खां पोइ मूं रब खां तो परे भॼी वे, मुंहिंजे दर खे गैराबाद कई, मुंहिंजे घर खां परे रहे, मुंहिंजे किताब खे छॾे ॾिनई, मुंहिंजे पैगंबर जी तो इताअत जी पैरवी कान कई। सुतरे बेमुहाल जानवर वांगुरु तो ज़िंदगी गुज़ारे मूं वटि आयो वही, नतीजो तोखे छा मिलंदो? तोखे बि ईअं जहन्नम में दाख़िल करे विसारीन जे दुनिया में तो विसारे छॾियो। अल्लाह जा बानो, ये अल्लाह जो किताब ही इनकलाबी किताब आहे, ही जिंदगी तब्दील करण वारो किताब आहे। इन जे पढ़ण सां तुंहिंजी जिंदगी तब्दील थी वञे, पर शर्त इहो आहे इन खे माना ऐं मतिलब सां सम्झ ऐं इन खे पढ़ण खां पोइ अमल कर। केतिरा माण्हू इन क़ुरान जे ॿुधण खां पोइ हुन जूं ज़िंदगियूं मटिजी वयूं। तव्हांखे चंद मिसाल ॾींदो हलां। उमर रज़ियल्लाहु ताला फरमाए थो, हिकु दफ़ो आऊं हरम में रहियुसि राति जो। मूं ॾिठो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हरम में नमाज़ पिया अदा कनि। आऊं बि आस्ते आस्ते लिकी वञी पर्दे जे पोयां बीही रहियुसि। तां आऊं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तिलावत ॿुधां, छो जो कुरान के ॿुधण खां पोइ मक्के जा माण्हू आजिज़ थी चुका हुआ त ही हिकु अजीब किताब है, न शायर जी शायरी आहे
न काहिन जी कहानत है। मामूल किताब कौन है? पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूरह हाका जी तिलावत करे रहा। मम्मा चतो तो जिए मूं बुधी तो दिल में सोचुम तो यार अरब जा माण्हू सही था चन मके जा वॾो को शाइर आहे कि वमा हो बिकौल शाइरिन कलीलम मा तुमिनून ठीक है शायर जो कोल ना है तामा थोड़ा माण्हू ईमान ठाणी जी मूं सोचो तो वॾो काहिना अञा मूं सोचो ही कोने तो वरी जे तो कहानत करे खबर पइजी वई वला बिकौल काहिन कलीलम मा तज़क्करून तंज़ीलुम मिर रब्बिल आलमीन। अल्लाह बच फरमाए तो ही के काहिन जी कहानत ना है ही रब्बिल आलमीन तरफा नाज़िल करदा किताब ही शायर जी शायरी ना है के काहिन जी कहानत ना है ही रब्बिल आलमीन जे तरफा नाज़िल करदा किताब है। किताब केड़ो? ज़ालिकल किताब ला रैब फीह जी वो किताब है जंहिंमें कंहिं किस्म जो कोई शक न आहे। बेनज़ीर किताब, बेमिसाल किताब ऐं इनकिलाबी किताब, जिंदगी के तब्दील करने वाली किताब। उमर रज़ियल्लाहु ताला फरमाए तो मुझी दिल में हलचल मचजी वई, मुझी दिल जो का इस्लाम ने राग़ब थी वई तो वाकई पैगंबर जो किताब तो पढ़े ही के इंसान जी मेहनत ना है। मक्की दौर हो, खतरनाक दौर हो, सख्त दौर हो और शुक्र कर मुसलमान तो तेरो दौर कोन आयो आहे। अल्लाह जे रसूल वटि साहब आया चऊं साईं दीन ते ॾाढो ॾुखियो थी पियो आहे, मके जे काफ़रनि ॾाढो असांखे तंग कयो आहे, हाणे असां हिते रही कोन था सघूं, इजाज़त ॾियो। कहिड़ी? हितां असीं हिजरत कई और किना वेंदो? हिजरत कंदो पर वेंदो किना? तव्हां जीअं मुनासिब सम्झो असांखे मशवरो ॾियो। पाण फरमायूं त नजाशी हबशा जो बादशाह असमा सुठो माण्हू आहे, बेहतरीन माण्हू आहे, आलिम बि आहे, इंसाफ़ पसंद बि आहे, मुंहिंजी सलाह त हुन निकिरी वञो। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जा साथी 100 जे करीबन जंहिंमें अल्लाह जे रसूल जी न्याणी बि आहे, जंहिंमें न्याणो बि आहे, अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला जो भाउ जाफर तैयार रज़ियल्लाहु ताला लॾे में शामिल आहे। बहरहाल जीअं तीअं करे उते निकिरी विया। मके जे काफ़रनि खे ख़बर पई तो मुसलमान इं जे निकरी विया आहिनि, सुभाणे आस्ते 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 निकिरंदे का वॾी ताक़त थी वञनि, छो न इन्हनि खे वापसि खां घुरायो वञे। तो उन्हनि 2 सफ़ीर मुक़रर कया, हिकिड़े आमिर बिन आस रज़ियल्लाहु ताला अन्हु, ॿियो अब्दुल्लाह बिन रबिया रज़ियल्लाहु ताला अन्हु। ॿई उन वक़्तु अञा काफ़िर हुआ, मुसलमान कोन हुआ। वॾा हिन खे तोहफ़ा ॾिनो। बाबा पहिरीं तो वञी बादशाह जे वज़ीरनि मुशीरनि खे राज़ी कजो, उन्हनि खे तोहफ़ा ॾियो, उन खां पोइ वरी बादशाह खे तोहफ़ा ॾिजो, पोइ पंहिंजो मुदा बयानु कजो त असांखे असांजा माण्हू ॾियो त असीं वापसि वठूं। ठीकु आहे, ही ॿई पोता पहिरीं त मुशीरनि वज़ीरनि खे राज़ी कयूं, ख़ूब उन्हनि खे रिश्वत बि ॾिनऊं जेको खणी आया। चवण ॻाल्हि इहा आहे त असांजे इलाइक़े जा माण्हू तव्हांजे इलाइक़े में आया आहिनि, असीं सुभाणे बादशाह खे इहा ॻाल्हि चवंदो असांखे वापसि ॾे, महिरबानी करे तव्हां असांजो साथ ॾियो, त असांजो मसइलो कोन्हे, असीं चई छॾींदासीं। ठीकु आहे, बादशाह वटि पहुता त बादशाह सलामत, असांजे इलाइक़े जा कुझु माण्हू तव्हांजे इलाइक़े में आया आहिनि, न तव्हांजे दीन ते आहिनि न असांजे दीन ते आहिनि, ही 3 दीन ते आहिनि। ॻाल्हि सची हुननि जी, छो जो मके जा काफ़िर बुत परस्त ऐं नजाशी वारा इहे हुआ, वरी अहले किताब ईसाई हुआ, ऐं मुस्लमान त ज़ाहिरी मुस्लमान आहे, ॿियो मज़हब। असांजी हिननि ते वॾी कुरड़ी नज़र आहे, खड़ी नज़र आहे। असांजे वॾनि असांखे तव्हां ॾे मोकिलियो आहे, महिरबानी करे असांजे हवाले कयो, तव्हां त असां वापसि पंहिंजी ॻोठ वठी वञूं, पंहिंजे शहर वठी वञो। नजाशी जो ॻाल्हि इहा आहे, इहा ॻाल्हि
नाइंसाफ़ी ते मबनी ना है। तव्हांजी ॻाल्हि ॿुधां ऐं हुननि जी ॻाल्हि न ॿुधां, बेहतर आहे त हुननि खे ऐं तव्हांखे साम्हूं विहारियां, तव्हां ॿिन्ही जूं ॻाल्हियूं ॿुधां, उन खां पोइ तव्हांजो फ़ैसिलो कयो। ठीकु आहे? मुस्लमान चवनि था असांखे ख़बर पइजी वई त हीअं असांखे वठण अची विया आहिनि, पर असां ॿ ॻाल्हियूं कयूं। मुस्लमान गौर कजो, असां ॿ ॻाल्हियूं पाण में तय कयूं। हिकु इहा ॻाल्हि ते थी त सभु जा सभु कोन ॻाल्हाईंदासूं। असां मां हिकिड़ो असांजो अमीर हूंदो, उहो ई ॻाल्हाईंदो, ज़रूरत पई त हुनखे मदद कंदासूं, न त ॻाल्हाईंदो हिकिड़ो। ऐं ॿी ॻाल्हि, असां कूड़ न ॻाल्हाईंदासीं, चाहे कुझु बि थी पए। अंदाज़ो कयो साहबा जी ईमान जो। ॿिए मुल्क में आहिनि, ॿिए शहर में आहिनि, पोयां माण्हू वठण बि आया आहिनि, अक़ीदो ॾिसो केॾो पुख़्तो आहे, ईमान केॾो पुख़्तो आहे, जज़्बो केॾो पुख़्तो आहे, कुझु बि थी पए कूड़ न आहे ॻाल्हि, भले था कढिया वञूं। ठीकु आहे। ॿिए ॾींहुं हाज़िरी थी, मुस्लमान जा असीं गॾु वियासीं, मके जा यार बि हुते वेठा हुजनि जेके वठण आया, बादशाह उनजा वज़ीर मुशीर सभु वेठा आहिनि। नजाशी चयो जाफ़र जा तव्हांखे त ॾे ख़बर, तव्हांजो हिनजो छा मसइलो आहे? कि बादशाह सलामत, असां गैरुल्लाह जी इबादत कंदा हुआसीं, बुतनि जी इबादत कंदा हुआसीं, असांजे माशरे में हर बुराई मौजूद, यानी शराब, जुआ, कत्ल, धाड़ा, यानी जेकी बुराई तो मौजूद हुई, एतिरे क़दर जो ज़ालिम खे को ज़ालिम चवण जे लाइ तयार कोन हो। इन जे वाक़ियो यादि आयो, मक्की दौर हुजे, हिकिड़ो माण्हू सामान खणी आयो मके में विकिणण जे लाइ, ये अॼु बि ईंदा आहिनि, ॻोठनि में ईंदा आहिनि। मके जे सरदार अबू जहल टोटल सामान खां ख़रीद कयो। अब पैसा ॾींदासूं, अॻे 10 रुपए ॾेसूं, 10 दी ॾेसूं ज़मानत, बाक़ी 10 ॾेसूं पत, 10 उहे मिलिया, बाक़ी मिली ख़ैर जो। और ॾे केर थो चई चप्पल घसी में नहीं, बाक़ी मूंखां पैसा कोन वठी सघंदे, चई हिकिड़ो भेरो ॾेई ॾिस, वरी मूंखां तो वठी ॾिस। अॼु पाण वारो दौर इहो आहे, अल्लाह रहम करे। अब पैसा हाज़िर बाबा ॾींदासूं, कॾहिं ॾींदा? महीनो गुज़रियो, मिस्कीन जे पोयां आहे, माण्हू खे जॾहिं बा मूंखे सरदार खे जो इतनो दिमाग़ कमु करे थो, छो कि असां मां कंहिंखे ज़रूरत आहे जो सरदार खे इहो चऊं त तुंहिंजो कर्ज़ अदा करे। 1.5 महीनो मिस्कीन खे गुज़री वियो। हिकु ॾींहुं पाण में चवण लॻा, यार कुझु थी वञे, छा थिए? कि मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू जहल खे ज़रूर चवंदा, अबू जहल पैसा ॾींदो कोन, ऐं पैगंबर हुनखे चवंदो पैसा ॾे, पोइ ॾिसो त छा थो थिए। हमरा परेशान वेठो हुजे मुसाफ़िर, चवां तोखे पैसा खपनि, इन लाइ वेठो आहे, कहिड़ो कमु आहे मुंहिंजो? कि मके में हिकिड़ो ई शख़्स आहे तोखे ॾियारे सघे थो, ॾेखारियो सब्र कर, तकड़ न कर, ॾेखारियो। जेके विया आहिनि अल्हम्दुलिल्लाह, साम्हूं अल्लाह जे रसूल जो घर आहे, जेको अॼु लाइब्रेरी आहे, ऐं हिन पासे जेको घर आहे अबू जहल जो, हुन ते अॼुकल्ह वॉशरूम वग़ैरह बैतुल ख़ला ठहियल आहिनि। उन ज़माने में एतिरी तोसी बि कान हुई, केरु अचे पियो, केरु वञे पियो, काबे मां हर शइ नज़र ईंदी हुई। अल्लाह जे रसूल जे मस्जिद में आया, हमरा इशारो के भाई होती अॻी फुरियल माण्हू भॼंदो अल्लाह रसूल जी ख़िदमत में पहुतो, साईं मुसाफ़िर शख़्स आहियां, 1.5 महीनो थी चुको आहे, तव्हांजे हिन इलाइक़े जे सरदार मूंखां सामान टोटल वठी छॾियो आहे, अॼु सुभाणे करे बि पैसा ॾे कोन थो, महिरबानी थिए त मूंखे हुनखां पैसा वठी ॾियो। हाणे ॾियारी पिया थियूं आहे कुझु, अल्लाह जो आवाज़ ॾिनो, ॿ मितो फरमायूं त हिन मुसाफ़िर जा तुंहिंजा पैसा आहिनि, अदा कर के हाज़िर। ही वियो वञी आराम सां पैसा खणी मुसाफ़िर खे ॾिनई। पाण मुसाफ़िर खां पुछो, बा पैसा बराबरि या जी बराबरि? बाबा जी मुसाफ़िर जी अलाह पहिरें ॾींहुं मूंखे मिलिया थी त मुंहिंजा हाल ख़राब थी विया।
पर जिन कुछ ॾिसण ते चाहियो जे तव्हां विढ़ाए अमा पूरो कम ठाहे हाणे हमरा टकराइण वारा यार मूं जो नालो न खणजा निभागा बाक़ी हाणे छा करणो तोखे जेको कम करणो तो करे छॾियो तुंहिंजे जेको आहे किरामन कातिबीन द्वारा अमल लिखी छॾिया जेको बि नुक़सान थियो क़यामत में त भरींदे हिननि सोचियो त यार ही थी छा वियो अचण ॾे अबू जहल जॾे महफ़िल में पहुतो तो सरदार ॾिसी छॾियोसि ॻाल्हियूं त वॾियूं कंदो आहिनि अल्लाह जो कसम जेकर थी सब मिली करे बि सरदार तोखे चऊं हा तूं पैसा ॾियण वारो माण्हू कोन्हे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिर चया माशाअल्लाह कीअं सुकून रहा कि तो पैसा ॾिना अड़े तव्हां छा ॾिठो तूं हुए अल्लाह जो रसूल हो बे मुसाफिरो कि जेको मुंहिंजी अख ॾिठो वो तव्हांजे अख कोन ॾिठो मोहम्मद रसूलुल्लाह ताजे भरसां को खून ख्वार जानवर हो सीरत जी किताब में आहे हिकिड़ो मस्त उठ हुयो जेकॾहिं इनकार कया हा उन वक़्त मूंखे पकड़े चीरे फाड़े छॾिया मूं बि डप जे करे पैसा ॾिना शौक़ सां मूं बि कोन ॾिना अॼु आहे मूंखे ईमानदारी ॿुधायो त कंहिं बि वॾे माण्हू कंहिंजी शइ ते कब्ज़ो कयो आहे मूं समेत जेके ॿुधनि पिया न को हिकिड़ो त हुनखे चवे अथव ज़रूरत आहे तव्हां कंहिंखे मूंखे ज़रूरत त मां हिन जो हक़ तूं अदा कर बादशाह असांजी हालत इहा हुई कंहिं मिस्कीन जी का सिबाज करण वारो कोन हो रब सां ते एहसान कयो हिकु नबी मोकिलियाई जंहिंजी इज़त जंहिंजो सच ॻाल्हाइण ज़िंदगी में कॾहिं कंहिंसां कूड़ धड़ी कोन ॻाल्हायो जंहिंजो नसब आला जंहिंजो खानदान आला जंहिंजो किरदार आला जंहिंजो अखलाक तमामु आला हुन असांखे तालीम ॾिनी हिकु अल्लाह जी इबादत करणी आहे धारा ना हणना ज़िना नाहे करनी चोरी नाहे करनी बे जो हक नाहे खाइणो नमाज अदा करनी आहे ज़कात ॾियणी आहे असां जॾहिं शयूं अख़्तियार कयो को माण्हू असांखे तंग कयो मारियो तकलीफ़ूं ॾिनो असां पंहिंजे नबीअ जी जे मशवरे सां तुंहिंजे लाइ कंदा आहियूं ॿियो ख़बर आहे जे नबूवत जी दावा कई आहे उन ते कुझु नाज़िल बि थिए थो या ॿुधा हाँ जाफर ॿुधाइण शुरू कयो ज़िक्र रहमत रब्बिका अब्दहू ज़करिया इज़ नादा रब्बहू निदान खफिया क़ाल इन्नी वहन लज़्म मिन्नी वस्तल अर्रासु शैबा वलम अकुम बिदुआइक रब्बि शक़िया वइन्नी खिफ्तुल मवालिय मिन वराई वकानत इम्राती आक़िरा फहब ली मिन लदुनका वलिया यरिथुनी वयरिथ मिन आलि याक़ूब वजअल रब्बि रज़िया या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलाम इस्मुहु यहया लम नजअल लहू मिन क़ब्ल समिया ओ मुंहिंजा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं पंहिंजे बाने ज़करिया ते जेकी रहमत कई जेको एहसान ई थोरो कयो माण्हू जे साम्हूं बयान कर अल्लाह छा थो फरमाए मुंहिंजा पैगंबर मूं पंहिंजे बाने ज़करिया अलैहिस्सलाम ते जेको एहसान कयो जेका रहमत मोकिली उहा माण्हू जे साम्हूं बयान कर इज़नादा रब्बहू निदान खफिया जने आस्ते पंहिंजे रब खे पुकारियाई ॿी माना में आहे त लिखी करे पंहिंजे रब खे पुकारियाई 90 साल जी उमिरि आहे क़ाल बिन्नी वहन लज़्म मिन्नी अल्लाह हॾड़ा कमज़ोर थी चुका आहिनि मथे जा ॿार छा थी चुका आहिनि पर तोखां बुरी कॾहिं बि न उमीद न आहियां थियो वइन्नी खिफ्तुल मवालिय मिन वराई पोयां खानदान में भी डप तो रखा वकानत इम्राती आक़िरा ज़ालिम मुझी संद थी चुकी आहे ओ अल्लाह हिकिड़ो पुट अदा कर घणी उम्र में 90 साल की उम्र में रब खान ना उम्मीद ना है अरे चंदा तुझी उम्र तो ना 30 साल खान थी है तुझी उम्र ना 40 खान थी है तुझी शादी के ना 10 साल कोन गुजरा दर दर जो ठोकरो दर दर जो मिटियो दर दर जो खाकू चटे करे पेट पैना खराब कई तेरी मिस्किन घरवाली जा पेट खराब कई
अल्लाह मिसाल दिनो, लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्दि यख्लुकु मा यशा यहब लिमन यशा इनासा व यहब लिमन यशा ज़ुकूर औ युज़व्विजु ज़ुकरान व इनासा व यजअल मन यशा क़ीमा इन्नहु अलीमुल क़दीर। जी ज़मीन आसमान जी बादशाह अल्लाह जे लाए जीअं वणे तीअं पैदा करे, जेके चाहे धीअरूं ॾे, जेके चाहे पुट ॾे। छा करे? यहब लिमन यशा इनासा व यहब लिमन यशा ज़ुकूर। हिकड़ी धी थी हमरा बर्दाश्त कयो, वरी ॿी बि थी चुप रहियो, वरी टी बि थी ख़ामोश रहियो, चौथी बि थी वरी ॾिसंदो रहियो। इन आसिरे ते खानदानी मनसूबा बंदी बि कोन थो करे। कंदो न छा बच्चे दो ये थे जन पी जगह तो खाए ॿार बि चङा। वाकई तो उनकी पालना बेहतरीन कई। को डॉक्टर थियो, को इंजीनियर थियो, को वही कॉमर्स वो बेहतरीन जो इकोनॉमिक्स में थी वो वो मना तो उहदा खई, को ॿाहिरि मुल्क निकिरी वियो, न्याणी जी शादी थी वई, हाणे कोड़ा ॿई कन कढियो वेठा आहिनि। ॿारे वारनि खे में जोड़िया बाप मिंट सां थी कि ॾाढा तो ॿिनि ते गुज़ारो कयो न, हाणे ॿिए न मूं तो वाकई मेहनत कई, छोरनि खे पहुचाए पंहिंजी जगह ते। अठ नव न्याणियूं थी वियूं, मरण मरी वियो, पर धणी खे पुट कोन थियो। मुंहिंजी मर्ज़ी खे पुट ॾियां, जेके चाहे हाथ पुट ऐं घेरूं ॿई ॾेई छॾियां। जेके चाहियां बे औलादी संद कयां। इन्नहु अलीमुल क़दीर। ओ दुनिया वारो ॼाणा बि तोई संद बि रखां थो, ताक़त बि रखां थो, कुवत बि रखां थो, ॾेई सघां थो। वो मानू जेके औलाद ना है, हिकड़ी शादी, ॿी शादी, टी शादी, चौथी शादी, 7 पीढ़ियों जो खानदान खाए माल न कुटे, मरण मरी वियो पर औलाद कोन थियो। हिकिड़ो रेडी हलाइण वारो मिस्कीन ईअं घरां थो निकिरे, 10 ॿार पिया थो, बाबा हा अचां थो शाम तव्हांखे ॾियां। अलाह जो मुंहिंजी वर्दी आहे न, केरु मूंखे चवण वारो? हिनखे दौल जा ॿार ॾिनमि, हिनखे औलाद जा ॿार ॾेई छॾिया मूं, मुंहिंजी मर्ज़ी आहे। ज़करिया अलैहिस्सलाम चए थो 90 साल मुंहिंजा रब इन्नी ख़िफ़्तुल मवालिय मिन वराई वकानत इम्राती आक़िरा फहबली मिन लदुनक वलिया यरिसुनी व यरिसु मिन आलि याक़ूब वजाल रब्बि रज़िया। ओ मुंहिंजा रब हिकिड़ो वली अता कर, हिकिड़ो पुटड़ो अता कर, अहिड़ो पुट हुजे जेको तोखे राज़ी करण वारो हुजे, मुंहिंजो वारिस हुजे ऐं आले याक़ूब जो वारिस थे। अल्लाह ताला पुट था कयो, पर ॻाल्हि हले पई कंहिंजी? नजाशी जी। नजाशी जॾहिं क़ुरान जा लफ़्ज़ ॿुधान, अॼु बि तूं सीरत जा किताब पढ़ी ॾिस, अखियुनि मां लुड़क बंस रोए वेठो। वइज़ा समिअू मा उनज़िल रसूल तरा आयुनहुम तफीद मिन अद-दम'i मिम्मा अरफ़ू मिनल हक़। क़ुरान में अल्लाह फरमाए थो ॿुधनि था जेको रसूल ते नाज़िल कयो वियो आहे, तूं ॾिसंदे तुंहिंजी अखियुनि मां लुड़क वहींदा। क़ुरान ॿुधण खां पोइ अखियुनि मां लुड़क वहंदा, तुंहिंजा लुड़क वहंदा आहिनि। कॾहिं जॾहिं 5000 जो नोट गुम थी वञे, हिकिड़ो बुछड़ो बूथ करे रोंदो ई, तोखे बि रोअण ईंदो आहे। दुनिया जो नुक़सान थे त गोढ़नि ते गोड़ा अथई, पर क़ुरान ॿुधी तोखे कॾहिं रोअण न ईंदो। छो? इन करे न तो उनखे सम्झो आहे, न तो उनखे वेझो वियो ही, न तो उनखे खयो आहे, तो उनखे माशाअल्लाह पोछन में बंदि करे हिकिड़ो बोझ अरे किना पे वनी की बाजार पे वना कि अध मीटर वधीक वठो जा। हाणे मुड़स खे थी चए छो कि क़ुरान खे मना ॾींदा तूं, मना ॿधंदे 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 ख़बर पई त 100 कपिड़नि में वेड़ीला क़ुरान। छा मक़सद आहे? तव्हांजी बदनीयती ज़ाहिर आहे, खुलूस आहे कोन। तुंहिंजो छोकिरो कॉलेज स्कूल में पढ़ंदो हुजे,
इन कि माशाल्लाह किताबन के बेड़े बस्ते में बंद करे वे तो तोखे सुकून इंदो खणदे लट छोड़ा पणी था तो इनके जो तो बेड़े रखला छा मकसद तुझो इते तुझो क्यों बुलंद क्यों इते तोखे खबर पए थी भाई कुरान ला तोखे का खबर कांदी पे अंधो कीवे सबा बादशाह छा तो चे जो मक्के जा आया वठण जे भाई माण्हू तव्हांजा वाले कोन कंदुसि वॾी ॻाल्हि थी ही बाहर निकिता चवंदा वॾी पंहिंजी बेइज़ती थी अमर बिन आस जो ॻाल्हि ॿुध अब्दुल्ला सुभाण अहिड़ी ॻाल्हि कंदुसि बादशाह सां ॾिस त सही त कीअं था ही था निकिरनि हुन चयो त ॻाल्हि ॿुध वरी बि माइटनि ॿेड़ी छॾ की दीन में माइटी रंगी छा हाणे मज़हबी रंग ॾिनई आयो बादशाह वटि कि बादशाह सलाम जेके तव्हां पाण वटि पनाह त ॾिनी आहे ख़बर अथव त ईसा अलैहिस्सलाम जे बारे में हिननि मुसलमाननि जो कहिड़ो अक़ीदो आहे कि कहिड़ो अक़ीदो आहे घुराए पुछी न मुसलमान चवंदा वरी ॿिए ॾींहं असांखे पैगाम अची वियो हिन भेरे अची असां थोरा घबराइजी वियासीं त अलाह ख़ैर करे कल्ह त जान छुटी हुई अॼु न ॼाणे छा थींदो पर अॼु बि असां ॿई ॻाल्हियूं तय कयूं ॻाल्हाईंदो त जाफ़र रज़ियल्लाहु ताला अन्हु कूड़ कोन ॻाल्हाईंदासीं चाहे कुझु बि थी पए वरी महफ़िल लॻी साॻिया थी मके जा काफ़र वेठा हुजनि नजाशी पाण जा मुशीर वज़ीर मसाहिब सभु वेठा आहिनि त नजाशी जाफ़र खां पुछो त ॾे ख़बर ईसा अलैहिस्सलाम जे बारे में तव्हां मुसलमाननि जो अक़ीदो कहिड़ो आहे जी असांजो अक़ीदो इहो आहे जेको असांजे पैगंबर असांखे सेखारियो छा सेखारियो आहे क़ुरान छा चए मा कान लिल्लाहि यत्तखिज़ मिन वलदिन सुब्हान इदा क़ज़ा अमरन फइन्नमा यक़ूलु लहू कुन फयकून कि रब जे लाइक़ नाहे त कंहिंखे पंहिंजो पुट बनाए अल्लाह जे शान में नाहे त कंहिंखे पंहिंजो औलाद बनाए मत्तखज़ साहिबतु वला वलदा कि तुंहिंजे रब जे ताईं ज़ाल नाहे रखी न के पुट रखियो आहे कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद जो अल्लाह हिकु आहे असमद बेनियाज़ आहे पूरे कुरान को लफ्ज़ समद हाफिज़ वेठा असमद बेनियाज़ कंहिंजी नियाज़मंदी करण वारो नाहे कंहिंजे साम्हूं झुकण वारो नाहे सभिनी जे साम्हूं झुकण वारो आहे सभिनी जे साम्हूं आजिज़ आहिनि नबी हुजे वली हुजे आम हुजे ख़ास हुजे सब मालिक जा नियाज़मंद आहिनि समद तुंहिंजो रब कंहिंजो नियाज़मंद नाहे बेपरवाह अल गनी बेपरवाह कंहिंखे ख़ातिर में आणण वारो कोन्हे जाफ़र फरमायो त असांजे नबी असांखे इहो ई ॿुधायो आहे त ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो माण्हू बग़ैर पीउ जे मरियम अलैहिस्सलाम जे बतन मां पैदा कयईं त बादशाह छा थो चए कख खईं हेठां जी तव्हां हिकिड़े कख बराबरि बि ग़लति नाहे चयो इन ते जेके बादशाह जा मुशीर हुआ वज़ीर हुआ दां करे वठा बादशाह छा थो चई चऊं सही थो चवां ऐं सच थो चवां ऐं ॿुधो आउं ख़ुदि अॼु खां पोइ हिन जे दीन में दाख़िल थी वियो आहियां घणो क़ुरान ॿुधई मुस्लमानो घणो क़ुरान ॿुधई ॾेढ बरूकू क़ुरान ॿुधो त ज़िंदगी तब्दील थी वई तूं पूरो क़ुरान ॿुधी तो रमज़ान में जहिड़ो रमज़ान खां पहिरीं हुए क़ुरान ॿुधण खां पोइ तहिड़ो बाद में जहिड़ो ॾाढ़ी कूड़ पहिरीं हुए तहिड़ो ॾाढ़ी कूड़ पोइ थिए तो ॾाढ़ी कान रखी जहिड़ो व्याज खोर पहिरीं हुए तहिड़ो व्याज खार पोइ रहे जहिड़ो बेनिमाज़ी पहिरीं हुए तहिड़ो बेनिमाज़ी पोइ रहे माना तो में का तब्दीली त कान आई ज़िंदगी बदलजी वई न कुर्सी जी परवाह कई न पंहिंजी बादशाह जी परवाह कई
कुर्सी खसे सघिया पे, जान का मारे सघिया पे, पर कंहिं शइ जी न परवाह न कई। इहो क़ुरान छा थो चए? अॼु खां पोइ मुस्लमान मुंहिंजा महिमान पंहिंजे वज़ीरनि मुशीरनि खे थो चए, ख़बरदार मूंखे का ख़बर न पहुचे त मुंहिंजे महिमाननि खे का तकलीफ़ आई आहे। उन मके जे काफ़िर सफ़ीरनि खे छा थो चए? कि त जेके अल्लाह ताला जॾहिं मूंखे हुकूमत ॾिनी हुई, मूंखां रिश्वत तलब कान कई हुई, ऐं उन जा पाना तव्हांखे ॾेई ऐं तव्हां का रिश्वत वठां। अल्लाह जो कसम आहे, जेकॾहिं सोन जो हिकिड़े पासे सोन हुजे ऐं ॿिए पासे ॿियो माण्हू हुजे, तव्हां चओ त सोन मुताबिक़ तोरे मूंखे असांखे माण्हू ॾे, तॾहिं बि तव्हांजे हवाले कोन कंदो। पुछण लॻो पंहिंजे वज़ीरनि खां, कुझु आंदो अचनि जा? अचे आंदासीं, ॾियो न वापसि। मूंखे तव्हांजे तोहफ़नि जी का ज़रूरत न आहे, रब करीम मूंखे जाम ॾेई छॾियो आहे। जॾहिं फोत थियो, इत्तफ़ाक़ थियो आहे त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुलाक़ात न थी सघी। जिब्रील अमीन इतला ॾिनो तव्हांजो साथिल फोत थियो आहे। पोइ जेतिरा सहाबा वेठा हुआ, पाण फरमाए थो छो अॼु असां पंहिंजे भाउ जे लाइ निमाज़ जनाज़ा ग़ाइबा अदा कंदासीं। ये कुरान तो कुरान मजीद अल्लाह जा बानो वनुनज़्ज़िलु मिनल कुरानि मा हुव शिफ़ाअुन व रहमतुन लिल मुमिनीन वला यज़ीदुज़ ज़ालिमीन इल्ला ख़सारा। जिन कुरान के मूं नाज़िल कयो आहे, जंहिंमें मोमिननि जे लाइ शिफ़ा आहे ऐं मोमिननि जे लाइ रहमत आहे। आख़िरी ॻाल्हि कंदो साईं वेठा आहिनि माशाअल्लाह, अञा काफ़ी लॻे पई जो किताब लॻां त प्रोग्राम ॾिठो आहे। 2 मिनट वठंदुसि त रब जे जो कुरान में शिफ़ा है। शिफ़ा कीअं थींदी? ताबीज़ ॿधण सां। ऐं सम्झां थो त को हदीसो तव्हांखे अल्लाह ताला बेनियाज़ कयो इन्हनि शयुनि खां, ताबीज़नि खां, टिन खां। के हथ में कारो धागो, के साओ, के नीरो, के फिको, के तेल में बदल, के कुल्हनि में बदल, के गिचन में लड़कनि पिया। ही अल्लाह जो एहसान आहे जो मालिक असांखे इन्हनि शयुनि खां बेपरवाह कयो। ओ शिफ़ा कीअं मिलंदी कुरान मां? छा ताबीज़ जे ज़रिए मिलंदी? जंहिं ते कुरान नाज़िल थियो आहे, छा हुन असांखे न ॿुधाए त मां जवाब कीअं मिलंदी? सही बुखारी जी रिवायत आहे, अल्लाह जो रसूल कुझु माण्हू मोकिलिया जेके लश्कर निकितो, हिकिड़े ॻोठ ॾे आया, उते पंहिंजो क़याम कयूं, पड़ाव कयूं। ॻोठान खे चइबो आहे कुझु असांखे ॾियो खाइण पीअण जे लाइ। मुंहिंजो पंहिंजो दस्तूर आहे, महिमान खे असीं कुझु कोन ॾियूं। सुठा माण्हू आहिनि। माण्हू ईंदो आहे ॿाहिरां महिमान खे, जे कुझु न आहे अञा मोटी दाल मानी अथई या ही बसर सां मानी अथई, गुड़ सां मानी अथई, मुंहिंजो हाल इहो आहे त तोते का मयार कान्हे। पर अल्लाह जा माण्हू खुपिन का कि पाण मुसाफ़िरनि खे कुझु न ॾियूं न वठूं। न तव्हांजी मर्ज़ी। महिमान जी महिमानी सिखणी आहे त वञी सिख इब्राहिम अलैहिस्सलाम खां। 2 महिमान आया आहिनि, वजाब इजलिन हनीज़। अल्लाह चए थो गाबो भुनीअ जी बिल में मुंहिंजे साम्हूं रखियो अथसि। अरे कुकुड़ बि हो ज़माने में पुराणो आहे न, जे पाणे महिमान ईंदो आहे आस्ते बैठण में अदा रखे, ख़बर 2 किलो में गुज़ारो थी वेंदो। 2 किलो हू चवंदी नी भागा 2 किलो त ॿार खाई वेंदा। ख़ैर थोड़ी देर खां पोइ हिकिड़ो हमरा आयो, चवण लॻो साहबा खे त तव्हां मां को माण्हू दम वग़ैरह ॼाणे थो कि ख़ैरत आहे कि सरदार खे काथे डंग हणी वई आहे। हिकु रिवायत में आहे त विछू डंग हयो आहे। असां हर हरबा इस्तेमाल कया आहिनि, हर शइ पर का तकलीफ़ परे नथी थिए, वॾी तकलीफ़ में आहे। त अबू सईद ख़िदरी ज़िला फरमायो हा असां दम कंदा आहियूं। चल न छो चिगालिया तव्हां असांजी महिमानी कान कई। हाणे जेकर कुझु ॾींदो तो हलंदासीं, जो असीं तव्हांखे ॿकरियूं हेतिरियूं ॾींदासीं। सहाबी दम कयो। हदीस में ॼण त ॿधल हुयो, इएं आज़ाद थियो ॼण का तकलीफ़ कान हुई, ॻाल्हि जा वॾा पका हुआ। उन्हनि ॿकरियूं ॾिनियूं, काए पंहिंजे साथियुनि जा ज़बान खीर वग़ैरह पियो हिन मां। अल्लाह जो रसूल वटि पहुची पोइ पिया कंदासीं फ़ैसिलो त पाण लाइ जाइज़ हो या नाजाइज़ हो या विरहाइण पोइ थींदो, हींअर इस्तेमालु कयो छो जो पंहिंजी मजबूरी आहे। ख़ैर पैगंबर साहिब जॾहिं पहुता सॼो किसो ॿुधायो। पाण अबू सईद तो दम कहिड़ो कयो?
जिसे मूं 7 दफ़ा सूरत फातिहा पढ़ी दम कयो ताबीज़ कोन न साहबी या पानी पढ़ी नहीं जेको तेको साईं बोतल ते पानी ते पई जो मुझे मूंखे घर वठी हलो मोटर ते दम कराए छॾियो ताते अरे बाबा मोटर ते दम करायो नलके ते दम करायो पिया पियो छो जो ही दम कयल मोटर आ आऊं चवां थो सहाबा खां अल्लाह जे रसूल खां साबित कयो त पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के माण्हू खे फूका दी दम करे ॾिनो हुजे एॾो बहितरीन कम आहे मामा याकूब जहिड़े माण्हू खे रखी छॾियां यकीन कयो त 10,000 त रोज़ाना किरां कोन विया पर रब एड़े पैसे खां एड़ी लालच खां एड़ी हराम खोरी खां असांखे गुनाह में रखियो पोइ तोखे कीअं ख़बर पई त सूरत फातिहा दम वारी सूरत आहे अम्मा आशर जलाना फरमाए थी पैगंबर साहब जड़े रात को पंजे बिस्तरे ते इंदा हुआ आखिरी 3 सूरतों कुल अल्लाहु अहद सूरत इखलास सूरत नास सूरत फलक ये पंजे कदमना फूक करे दम करे वो जेसी ताई हथ पहुचंदो हो पाने पंजे जिस्म मुबारक ते खणींदा हुआ कुरान मां शफा आहे पर जेको तरीक़ो ॿुधाया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम याद रखो ॿियो को बि तरीक़ो न आहे सुनन नसाई जी रिवायत आहे जंहिं शख़्स धागो खयो ऐं उन में फूक ॾेई गंढ ॾिनई उन जादू कयो जंहिं जादू कयो उन शिरक कयो अल्लाह मूंखे तव्हांखे शिरक खां पनाह में रखे सही माना में क़ुर ऐं सुन्नत मूंखे तौफ़ीक़ अता फरमाए क़ुर जो कमा हक़ हुजे हक़ आहे उनखे असांखे अदा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िर दाअवाना